बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद, मोहतरम नाज़रीन, असांजी गुफ्तगू आयतुल्लाह अल उज़्मा शेख जाफ़र सुबानी हफ़िज़हुल्लाह जे किताब अक़ीदतुल इस्लामिया में हली रही हुई। अॼु चौथे दर्स सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़श्ता नशस्त में असां इहो बयानु कयो हो त हर शइ वाजिबुल वजूद जी ज़ात खां अलावा बाक़ी जेका बि शइ आहे उहा अल्लाह ताला जी मख़लूक़ आहे ऐं ख़ालिक़ ऐं काइनात जे दरमियान जेको राब्तो आहे, जेको वास्तो आहे, जेका निस्बत आहे, उहा इल्लत ऐं मालूल वारी आहे। अॼु असां हिकु अहम नुक़्ते जी तरफ़ इशारो कंदासीं। उहो इहो आहे त बाज़ अशख़ास जो इहो नज़रियो आहे त हर शइ मादे मां ठहे थी। मादो यानी उहा शइ जंहिं मां का शइ वजूद में अचे। बाज़ त एतिरे क़दुरु अॻिते वधिया आहिनि, उन्हनि इहो चयो आहे त मख़लूक़ जो ख़ालिक़ बि मादो आहे, जॾहिं त इन ई शइ खे न सिर्फ़ु क़ुर ऐं सुन्नत मना कयो आहे पर असांजे अक़ल बि इन शइ खे मना कयो आहे। छो? इन ई करे जो वजूद जा काइनात में ॿ क़िस्म आहिनि। हिकु उहो वजूद जेको मादे मां ठहे थो, जंहिंमें उनसर पाता था वञनि, ऐं हिकु उहो वजूद जेको मादे खां मावरा आहे, मादे खां अलावा आहे, जंहिंखे असां वटि आलम ग़ैब चयो थो वञे। लिहाज़ा जॾहिं वजूद मवाद खां वुसत रखे थो, यानी मादे खां वधीक आहे, त हिकु वधीक शइ घटि शइ मां नथी ठही सघे। ऐं इहो जेको ग़ैब जो आलम आहे, इहो असांजे हिन ज़ाहिरी वजूद में असरअंदाज़ बि थिए थो। जहिड़े नमूने सां ख़ुदि इंसान जी ज़ात में ॾिठो वञे त उन में मवाद आहिनि। हिकु त इंसान 4 अंसरनि मां ठहियलु आहे: मिटी, पाणी, बाहि ऐं हवा। ऐं उन खां अलावा इंसान में रूह आहे, जेका इन्हनि मवाद खां हटी करे आहे। ऐं इहो रूह जेको आहे, अगरि इंसान मां निकिरी वञे त इंसान बेकार थी वेंदो। अहिड़े नमूने सां आलम ग़ैब जूं काफ़ी सारियूं मिसालूं आहिनि। जहिड़े नमूने क़ुर में इरशाद थिए थो, फल मुदब्बिरात अमरा। मलाइका जे लाइ अलाह साईं फरमाए थो जेके हिन काइनात खे तदबीर ॾियण वारा आहिनि, यानी इहे ग़ैब आहिनि। नतीजतन आलम जा 2 क़िस्म आहिनि। हिकु आलम तबई, जंहिंखे मादी आलम चयो थो वञे, ऐं ॿियो आलम ग़ैबी। उन खां पोइ ॿिए नंबर ते जंहिं शइ जी तरफ़ असां इशारो कंदासीं उहा इहो आहे त मख़लूक़ हिकु ख़ासि क़ानून जे ताबे आहे। यानी ही कानून अलाह जे तरफ़ां कुझु वज़ा थियल क़ानून आहिनि, उन्हनि जी मोहताज आहे। जहिड़े नमूने सां इंसान जो हिकु ख़ासि तरीक़े सां पैदा थियणु ऐं हर इंसान खे मौत अचणु, बल्कि हर मख़लूक़ खे मौत अचणु, ऐं सिज चंड जो हिकु ख़ासि निज़ाम तहत हलणु, हर इंसान या हर शइ हिकु ख़ासि क़ानून जे ताबे आहे। जंहिंजे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे क़ुर में फरमाए थो, रब्बनल्लज़ी आता कुल्ल शैइन ख़लक़हू सुम्मा हदा। इन हदा मां मुराद इन कानून जी तरफ़ इशारो आहे, यानी अल्लाह साईं उन्हनि खे हिकु कानून जे ताबे कयो आहे। उन खां पोइ जंहिं शइ जी तरफ़ असां इशारो कंदासीं उहो इहो आहे त काइनात जो ही निज़ाम जेको आहे हिकु अकमल तरीन निज़ाम आहे। यानी हिन निज़ाम खां बहितर निज़ाम जो तसवुर बि नथो करे सघिजे। ऐं इहो निज़ाम, अकमल तरीन निज़ाम जो हुजणु सिर्फ़ु तॾहिं मुमकिन आहे जॾहिं उन जो ख़ालिक़ बेआइब ऐं उन में कंहिं बि क़िस्म जो घटिताई न हुजे ऐं हू अकमल तरीन ख़ालिक़ हुजे त उन जो निज़ाम अकमल तरीन हूंदो आहे। उन खां पोइ जेका आख़िरी शइ आहे त उहा इहा आहे त हीअ जेका काइनात ठही आहे इहा अबस ऐं बेहुदा
नाहे ठही, बल्कि हिन काइनात जे ख़ल्क़ में हिकु हिकमत रखियल आहे, जंहिंजे लाइ अलाह साईं फरमाए थो वमा ख़लक़ना समावाति वल अर्ज़ वमा बैनहुमा इल्ला बिल हक़। यानी ही जेका बि काइनात यानी समावात आसमान ऐं ज़मीन ऐं उन्हनि जे दरमियान जेको बि ठहियल आहे उहो फज़ूल नाहे ठहियल, हक़ सां ठहियल आहे, यानी उन में का हिकमत इलाही रखियल आहे। इंशाअल्लाह अॻिते बि हिननि दुरुस्त जो सिलसिलो जारी रहंदो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।